की पैदा कई उन में तव्हां ॾिठो हूंदो त बदीन में मां सम्झा हज़ारे माण्हू निकिता हूंदा। ईअं घोटकी कश्मीर तंगवानी जेकमबाद कंबर शहदाद कोट जा अॼु बि तव्हां आइडियूं खोले जलसा ॾिसंदो त उन ॿाहिरियाड़ी में उत्तर सिंध में जंगनि जे अज़ाब में मुब्तला माण्हू त बि दरिया बचाइण लाइ उहे सभु शयुनि खे ठुकराए ॿाहिरि निकिरी आया ऐं डॉक्टर कादिर मक्की साहब जे उन जलसनि में शरीक रहिया। अज टी फेज़ है पान तरक्की पसंद पार्टी जा साथी ऐं मरकज़ी अगवान जदोजहद कनि पिया। असांजो सिर्फ़ हिकु ई नारो आहे त ही केनाल समूरा नामंज़ूर। हाणे मसलो सिर्फ़ केनालनि जो कोन्हे, सिंधु दरिया ते तव्हां डेमनि जो अदावत कयो उहो बि असांजो क़बूल कोन्हे। ही केनाल ॾियो पिया इहे बि क़बूल कोन्हे, ॿियो नालो रखंदो उहो बि क़बूल कोन्हे। ॻाल्हि हिकु ई आहे त सिंधु दरिया मां तव्हां पाणी खणण जो कोशिशि कंदो, कहिड़ो बि मनसूबो जोड़ियो नालो रखो सिंधु दरिया मां पंजाब जो ॾाढ ज़बरदस्ती ऐं पाणी खणण असांखे मंज़ूर कोन्हे। इन लाइ तरक्की पसंद पार्टी जा दोस्त कराची जे अंदरि अॼु ही हज़ारे माण्हू निकिरी जदोजहद कनि पिया। इहो वाहिद ज़रियो सिर्फ़ दरिया बचाइण जो ऐं पाणी पीअण ऐं पाणी खे बचाइण लाइ कनि पिया। इन लाइ मां चाहियां थो त पंहिंजो औलाद हिन सिंध जे अंदरि आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हुजे। त मां सम्झां हर हिकु सिंधी माण्हू जो इहो ख़्वाहिश हूंदो त मुंहिंजा ईंदड़ नसुल आज़ाद बावकार ऐं ख़ुदि मुख़्तियार ज़िंदगी गुज़ारनि। उहा कीअं गुज़ारींदासीं जॾहिं सिंध ख़ुदि मुख़्तियार हूंदो पाकिस्तान जे अंदरि। जॾहिं सिंध खे ग़ुलाम करे ऐं ग़ुलामी में मुब्तला कंदा त उन टाइम तव्हां असांजा समूरनि जा नसुल ग़ुलाम थींदा। इन लाइ जेके बि असांखे ग़ुलामी में धिकण चाहिनि था असां उन्हनि जे ग़ुलामी खे लानत चई आज़ादी लाइ आख़िरी साह जे घड़ी ताईं पंहिंजे नसुलनि जे आज़ादी लाइ जंग जोड़ींदा रहंदासीं। उहो वसीलनि जो मसइलो हुजे, उहो बेटनि जो मसइलो हुजे, उहो ज़मीननि जो मसइलो हुजे या सिंधु दरिया जे पाणी जो मसइलो हुजे। इन लाइ तव्हां तरक्की पसंद पार्टी जे कारकुन जंहिं ॾींहुं मर्कज़ ऐलान कयो त ही कराची सिंध जो दिलि आहे। कराची जे मलीर ज़िले में जॾहिं ऐलान थियो त हितां जो SHO स्टील टाउन अल्लाह अब्बासी जहिड़ो थोको सवे माण्हू काए अची मोबाइलूं असांजे मलीर ज़िले जे जनरल सेक्रेटरी जे घर ते का करे ॿ ॿाहिरि गिरफ़्तार करे उन्हनि खे चालान कयो। कल राति वरी मलीर ज़िले जे टाउन जे अॻुवां मीर खान लाशारी जे घर ते तव्हां का कयो, तव्हांखे छा मिलियो? तरक्की पसंद पार्टी जा कारकुन मज़ाहिमत सां अॻिते वधिया आहिनि, विढ़ंदा रहिया ऐं हज़ारे माण्हू अञा वधीक नेता आहिनि करे बि ख़ौफ़ज़दा न थिया। तव्हांखे इहो अंदाज़ो ई कोन्हे। अॼु ही जलसो ई धरणो हुनजो वाज़े सबूत आहे। अॼु असां ही इख़्तिलाफ़ी जंग करे रहिया आहियूं छो त पाकिस्तान असांजे वॾनि ठातो, कंहिं बि पंजाबी जो एॾो किरदारु कोन्हे जेतिरो सिंधियुनि जो आहे। इन लाइ असां चाहियूं था त अॼु पाकिस्तान ज़िंदा ऐं जावेद हुजे, पर असां इहो बि नथा चाहियूं त पंजाब जा हुकुमरान असांजे सिंध जे वसीलनि ते झाड़ो हणनि पोइ बि असां पाकिस्तान खे बचाइण लाइ हू कयूं। जेकॾहिं कल्ह बांग्लादेश खे अलहदा कयो उहो बि पंजाब साम्राज्य कयो। अॼु जेकॾहिं पाकिस्तान खे टोड़ींदो त को बि सिंधी टोड़ण जो हामी कोन्हे, को बि बलोच कोन्हे, पठान नाहे। सभु चाहिनि था त सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾेई इन पाकिस्तान खे बचायो, पर तव्हां लालचनि में पिया आहियो। कल्ह तव्हां सिंधियुनि जा वसीला लुटिया, बलोचनि जा वसीला लुटिया, पठाननि जा वसीला लुटिया, पर तव्हांखे इन लालचनि मज़ो ॾिनो। अॼु पंहिंजे पंजाबियुनि खे चोलिस्तान जो जेको ज़मीन हो उन्हनि खे बि पूरे पाकिस्तान जो इस्टेब्लिशमेंट पंहिंजे हवाले करणु चाहे पियो। अॼु ही पहिरियों दफ़ो थियो आहे जो पंजाब जो हारी लड़े पियो त सिंधू मूं जेके कैनाल निकिरनि था त इहे क़बूल न आहिनि। हू असांजे ॾुख जे करे न, अॼु उन्हनि जे पंहिंजे पुछ ते लताई आहे जेको उन्हनि जूं ज़मीनूं चोलिस्तान जा खसे। ही जेको आहे सो जाबिर ऐं पंजाब जो इस्टेब्लिशमेंट जेको पंहिंजे हवाले करणु चाहे पियो। इन लाइ अॼु उन्हनि खां रण निकितो आहे। जेकॾहिं कल्ह सिंध ते ज़ुल्म ऐं ज़्यादती थिए पियो, ईअं ई पंजाब जो माण्हू निकिरिया, ईअं ई बलोचिस्तान ते ज़ुल्म थिए पियो, ईअं पंजाब जो माण्हू ॻाल्हाया, पठाननि ते ज़ुल्म थींदड़ मसइले ते पंजाब जो माण्हू ॻाल्हाया त अॼु ही पाकिस्तान जमहूरी मुल्क ऐं बहितर अंदाज़ सां हले आहे। जॾहिं असांजा वसीला खसे तव्हांजे हवाले कया त उन टाइम तव्हांखे मज़ो अचे पियो। अॼु जॾहिं तव्हांजा वसीला उन्हनि खे मज़ो आयो, तव्हां जूं ज़मीनूं खसनि था त अॼु तव्हांखे तकलीफ़ थिए पियो। इन लाइ सिंध तरक्की पसंद पार्टी अगाड़े
साथी पंहिंजो ॻाल्हि कयो इदरी साहब त तरक़ी पसंद माण्हू मुल्क खे बचाईंदा आहिनि। मां तरक़ी पसंद पार्टी जे कारकुन जे हैसियत सां वाइदो ऐं वचन कयां थो त वाकई तरक़ी पसंद मुल्क खे बचाईंदा आहिनि। ही तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन ऐं ही तरक़ी पसंद दरिया जे फाते थियण ताईं असां तव्हां सां हर जंग जे सिफ़ में अवल नज़र ईंदासीं। साह जे आख़िरी घड़ी ताईं दरिया बचाइण लाइ जेको बि मैदान जंग जो सजाईंदा असांखे जेकॾहिं पंहिंजे जाननि जो नज़रानो ॾियणो पियो उहो बि ॾींदासीं। पंहिंजो दरिया ज़रूरु बचाईंदासीं। कंहिं बि धारे ऐं जाबिर खे पंहिंजे सिंधू दरिया ऐं वसीलनि ते काबिज़ थी धाड़ो हणण न ॾींदासीं। इन लाइ मूंखे ख़ुशी थी आहे मां घगर जे रहवासियुनि जो मल्हीर ज़िले मल्हीर कराची डिवीज़न जे पूरे तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि जो निहायत थोराईंदो आहियां जन मुनज़िम अंदाज़ सां अॼु ही हज़ारे माण्हू करे सॼो ॾींहुं ही साबित करे ॾेखारियो धरणो आणी त तरक़ी पसंद पार्टी तंज़ीम जेकॾहिं आहे कराची जे अंदरि त मुनज़िम अंदाज़ सां तरक़ी पसंद ऐं डॉक्टर कादिर मक्सी जा कारकुन अॼु बि जंग जो बीठा आहिनि, कंहिं बि ख़ौफ़ में न आहिनि। त इंशाअल्लाह मां उमेद कयां थो अञा वधीक तरक़ी पसंद पार्टी जा मर्कज़ी अॻवाननि जा ख़िताब ॿुधी हिन ॾाढनि ज़ालिमनि जा ज़ुल्मनि जा जेको आहे सितम ॿुधी उन्हनि जे आवाज़ खे वरी ॻोठ ॻोठ ताईं वञी पहुचाईंदा। अञा तरक़ी पसंद पार्टी खे वधीक मुनज़िम करे कराची जे अंदरि साबित क़दमी सां बीहारींदा। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। जीअं सिंधी पोरिया तमामु जीअं क़ाइदे इनक़लाब